अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 24 सितंबर थर्सडे। अॼु जो व्लॉग शुरू थी कयां ऐं 11 थिया आहिनि। हिन महिल भाॼी वारो हींअर आयो त हुन वटि केला बि ॾाढा सुठा हुया त उहे बि वरितमि ऐं कुझु भाॼी बि वरितमि। ऐं हीअ वरिती आहे भाॼी। टमाटर अॼु मूंखे मिलिया आहिनि 150 रुपए किलो। तव्हां ॿुधायो तव्हां वटि कीअं था मिलनि? सो ही थोरो कद्दू वरितो आहे, खीरा वरितमि, भिंडियूं वरितमि। हाणे हिननि खे धोईंदमि। इहे भाॼियूं त धोई फ्रिज में वेंदियूं ऐं भिंडियूं जेके आहिनि मां हींअर पचाईंदमि। ऐं भिंडियुनि खे जेको आहे न हमेशह इहो यादि रखो त पाणी में पिसाए रखो थोरी देरि ऐं पोइ चङी तरह सां धोई भिंडियूं पाणी मां कढो। पाणी न हारियो, ईअं न हुजे तव्हां हीअं करे पाणी हारियो, पाणी न आहे हारिणो, बल्कि भिंडियूं जेके आहिनि उहे पाणी मां कढो। पोइ ईअं 2 पाणी त घटि में घटि ज़रूरु धोइणु घुरिजनि, छो त भिंडियुनि जे मथां जेके सन्हड़ा भुज हूंदा आहिनि न, रुआ, हे जेके तव्हां जा स्प्रे कनि था इहे इन्हनि में अटकी था पवनि, बीह था रहनि। त हिननि खे असां भिॼाए रखंदा आहियूं। सो हाणे मां हिनखे थोरी देरि पाणी में भिॼाए रखंदमि ऐं उनखां पोइ जेको आहे मां हिननि खे 2 दफ़ा धोइण खां पोइ कटींदमि। भाॼियूं ठाहियां थी। मंझंदि जो महिमान असांजा विया आहिनि, जिन पंहिंजे ज़रूरी कमनि सां आया हुआ, उन्हनि जे लाइ निकिता आहिनि। सो पोयां मां लंच ठाहे रखंदमि। सुराण बि न हूंदी हाणे त मूंखे इहो कटण वटण जो सॼो हाणे पाण खे करिणो आहे। ऐं हीअ थांव धोई वई असांजी माई, सफ़ाई करे वई। हिन पासे जेको आहे खीर कढ़ण लाइ रखियो अथमि, अॼु वारो बि ऐं कल्ह वारो बचियल बि। सो बाक़ी अॻियां सॼे ॾींहं में छा छा कंदसि उहो इनशाला तव्हां सां शेयर थींदो रहंदो। हे 2 भाॼियूं पचायूं आहिनि। हीअ आहे कद्दू जी भाॼी ऐं उनखां सवाइ हीअ पचायमि भिंडियुनि जो 2 प्याज़ो। सो इन्हनि ॿिन्हिनि जी जेका आहे रेसिपी मुंहिंजे चैनल ते मौजूदु अथव। तव्हां जेकॾहिं ॾिसंदव प्लेलिस्ट चेक कयो हिकिड़ी वेजिटेबल रेसिपीज़, त उहो तव्हांखे मिली वेंदी उन में। वञा पई अटो ॻोइण, सो कॉल अची वई मुंहिंजे महिमाननि जी। त असां जेको आहे लंच ते घर में न हूंदासीं, निकिता हूं त कंहिं ॿिए हंधि बि जेको आहे चकर हणी ईंदासीं। इन करे मां सभु कुझु हिते छॾे ॾिनो आहे। बसि हाणे मंझंदि जूं 3 मानियूं पचंदियूं ऐं उनखां पोइ छा थींदो उहो मां तव्हां सां वरी शेयर कयां थी। सो अटो हाणे फ़िलहालु जेको आहे राति जो ॻोहींदासीं। टाइम थिया हिन महिल 3:30 मंझंदि जा ऐं मानी पचाई, नमाज़ पढ़ी मुंहिंजी ऐं कुझु कपिड़ा धोता हथ सां, उहे सुकणा विधा। ऐं इन विच में 1 बजे जे आसपास हिकिड़ी पाड़े जी हिकिड़ी माई आई, मूंखां थोरी वॾी हूंदी उमिरि में। उन चयो त मूंखे ॾाढो शौक़ु हो तव्हां सां मिलण जो ऐं तव्हांजो घर ॾिसण जो। सो उनखे मां ॾिनो काफ़ी सारो टाइम ऐं 2 गिफ्ट में पंहिंजे किताब जूं 2 कॉपीज़ बि ॾिनीमांसि। सो हाणे इहे सभु कम करण खां पोइ मां हिन महिल वांदी आहियां ऐं रेस्ट करणु ॾाढो ज़रूरी आहे, न त मुंहिंजी पुठीअ में सूरु पइजी वेंदो आहे। सो हाणे कयां थी रेस्ट। उनखां पोइ मां कीअं कंटिन्यू कंदमि पंहिंजो टाइम, उहो वरी ईंदमि तव्हां सां शेयर करण जे लाइ। हिन महिल थिया आहिनि 5:45 शाम जा। अटो मां ॻोहे छॾियो आहे ऐं अटे जो थांव मां उन महिल ई धोई छॾींदी आहियां, छो त अटो असांखे बॉक्स में लाहे फ्रिज में रखिणो हूंदो आहे। लाइट एतिरी थी वञे जो असांजी ज़िंदगी अज़ाब थी वई आहे। एतिरी लोड शेडिंग आहे ऐं उनजो को टाइम बि मुक़ररु न आहे। ऐं इन करे न मुंहिंजा व्लॉग्स था ठही सघनि सही तरह सां, न मां कोई ॿियो कमु थी करे सघां। जीअं मूं चयो त भई एग्ज़िबिशन जे लाइ मूंखे कुझु तयारी करणी आहे। एग्ज़िबिशन न, थोरी मीना बाज़ार जे लाइ स्टॉल लॻाइणु चाहियां थी। सो उहा बि नथी थिए। ऐं उनखां सवाइ हाणे वेंदमि पाणी ॾींदमि वञी प्लांट्स खे। उनखां पोइ कुझु फैब्रिक कढंदमि त कुझु आइडियाज़ जेके आहिनि सोचे रखिया अथमि, उन्हनि जे मुताबिक़ थोरी कटिंग कयां, इस्त्री वग़ैरह कयां। हीअ आहे मुंहिंजो क्राफ्ट जो कबट। कुंडियुनि खे पाणी ॾेई आयमि। हाणे हिते हिन नंढी कुर्सीअ ते वेहंदमि ऐं कुझु फैब्रिक जेको आहे मां सिलेक्ट कंदमि। मां कुझु आइडियाज़ सोचे छॾिया आहिनि ज़ाहिरा, उहे बि मां तव्हां सां ज़रूरु शेयर कंदमि। मूं वटि हीअ हालत आहे बंदि कबटनि में बि जेको आहे हीअं मिटी थी पइजी वञे शयुनि ते। ऐं ॿियो त मां इलाही टाइम खां जेको आहे कोई कपिड़ो कढियो बि न आहे ऐं हिन शइ खे मां बिल्कुलु यूज़ न कयो आहे। इन जे करे ज़ाहिर जंहिं शइ खे हथु नथो लाहिजे, इस्तेमालु नथो कजे, उनजो असरु बहरहाली थी थो वञे। सो हेॾां किरी पियो। हीअ मुंहिंजा कुझु पैचवर्क जा पीसिस ठहियल आहिनि। हिननि मां सोचां थी त बास्केट्स ठाहे छॾियां। हीअ बास्केट जी बेस ठहियल आहे। मां पहिरियों अहिड़ियूं बास्केट्स ठाहे सेल करे चुकी आहियां। सो हिननि खे कंप्लीट कंदमि। पर फ़िलहालु बास्केट्स इहे अहिड़ियूं शयूं आहिनि जो वरी हिनखे ठाहियो त अंदरि नथा रखी सघूं किथे बि, माना पोइ यूज़ कयो। जे अंदरि रखियासीं त उहो कपिड़े जी शइ आहे त उहा ज़ाहिरा पिचकी वेंदी। सो मां ॾिसां थी हिन मां जेका शयूं मां सोचे वेठी आहियां उन्हनि जे हिसाब सां हिननि मां छा थी मां कढी सघां। अहिड़ा मां वटि 2-3 दॿा आहिनि भरियल कपिड़नि जा। ही इलाही वॾी साइज़ जो बॉक्स आहे, हेठां व्हील बि लॻियल अथसि।
सो जॾहिं मूंखे कपिड़े कलेक्ट करण जो जुनून आहे, शौक़ु आहे, शयूं ठाहींदी थी रहां ऐं कपिड़ो मां ईअं वठंदी आहियां बेइख़्तियार बेहिसाब मां वटि डिज़ाइन प्रिंट्स ऐं कलर्स हूंदा आहिनि। सो ॾिसां त कयां छा थी। पहिरीं ॻाल्हि इहा ऐं उनखां पोइ जेको आहे जेके शयूं ठहंदियूं वेंदियूं उहे तव्हां सां ज़रूरु जेके मां शेयर कंदमि। सो मां कढां पई हीउ ग्लिटर वारो कपिड़ो, त हिन मां कुझु शयूं ठाहियां ॿाराणियूं, कार्टून ठहियल आहिनि हिननि जे मथां ऐं अहिड़ो ग्लिटर वारो ॿियो बि मूं वटि इलाही हुयो। सो पर इहा ॻाल्हि आहे जो हिन मां ॻोल्हणु हिन अंबार मां ॾाढो हिकिड़ो मुश्किल कमु आहे। सो मां इहो ॻोल्हे थी वठां पहिरियों, पोइ तव्हां सां वरी शेयर थी कयां। हीअ असल में पूरो ई मुंहिंजो क्राफ्ट जो कबट आहे। हीअ हिकिड़ो अधु खानो था तव्हां ॾिसो। कंहिं महिल अगरि चाहियो त मां हे बि हिन जी डिटेल बि तव्हां सां शेयर करे सघां थी। अस्सलाम वालेकुम। अॼु आहे जुमो ऐं कल्ह थर्सडे ते जेको मां व्लॉग शुरू कयो हो उनखे अॼु जुमे ते बि कंटिन्यू कयां थी। हिन महिल थिया आहिनि मंझंदि जा 2। अधु ॾींहुं जेको आहे ॾाढो मसरूफ़ रहियो। सुबुह त तमामु मसरूफ़ रहियो छो त मुंहिंजी भेण घर में आहे। काफ़ी चैरिटी जो सामान जमा थी वियो हो, कपिड़ा हुया ॿारनि जा वॾनि जा, त असां उहे वेही सॉर्ट आउट कयासीं ऐं उहो ॻोठु खणी वेंदी, हुनखे ख़बर आहे कहिड़े घर में कहिड़ी ज़रूरत आहे। हिकिड़े घर में कुझु अर्सो पहिरियों बाहि बि लॻी हुई, बल्कि उहे 6-7 घर हुया उन्हनि जा सड़ी विया हुआ। त उन्हनि ॾे बि असां काफ़ी शयूं मोकिलींदा रहंदा आहियूं। ग़रीब माण्हू आहिनि त अञा ताईं उहे वापसि पंहिंजे असली हालत ते न आया आहिनि। सो उहे वेही थैलियूं ठाहियूंसीं। तव्हां यकीन कयो उन में इलाही सारो टाइम लॻी वियो। ऐं उनखां पोइ वरी मुंहिंजी भेण घर में आहे ऐं उनजा ॿिया जेके फैमिली मेम्बर्स आया आहिनि उहे विया आहिनि माइटनि सां मिलणु। सो असां ॿिन्ही भेनरुनि वेही कचहरी कईसीं 1-1.5 कलाक। उन में काफ़ी टाइम लॻी वियो ऐं लंच जेको आहे बिल्कुलु सिंपल आहे। तंहिंजे करे कुझु ख़ासि एहतमाम न कयो आहे छो त सभु महिमान घर में न आहिनि ऐं भेण त भेण आहे। जेको असां खाईंदासीं उहो ई हूअ बि खाईंदी ऐं राति जो वरी इंशाल्लाह वरी कुझु पचाईंदासीं। ॿियो त कल्ह शाम जो मां कुझु कपिड़ा कढिया हुआ जेके शेयर कया हुअमि तव्हां सां। त मां हिते जेको मीना बाज़ार फैमिली फंक्शन थियण वारो आहे, फैमिली गाला, त उन में स्टॉल हणण जे लाइ कुझु शयूं ठाहिण पई चाहियां। पर यकीन कयो स्टार्ट त कयो अथमि पर मूंखे नथो लॻे त मां का तयारी करे सघंदमि छो त मसरूफ़ियत एॾी आहे त टाइम सफ़ा नथो मिले। सो उन मां जेको कुझु ठाहियो आहे उहो तव्हां सां शेयर कयां थी। ऐं हींअर 2 थिया आहिनि, लाइट ॾाढी थी वञे अॼुकल्ह, तंहिंजे करे इंतिहाई बेज़ारी आहे। निमाज़ पढ़ंदमि हाणे ऐं इहा ख़बर न आहे त 3 बजे वारे मुंहिंजे लाइव प्रोग्राम जे लाइ लाइट हूंदी या न हूंदी। सो इहो मां सभिनी खे ऑलरेडी चई छॾियो आहे त जंहिं ॾींहुं मां फ्राइडे ते 3 बजे लाइव न अचां त सम्झी वञिजो त या लाइट कोन्हे या इंटरनेट कोन्हे। अॼुकल्ह लोड शेडिंग तमामु वधी वई आहे, इन करे असांखे इलाही सारो प्रॉब्लम पियो थिए। ऐं हाणे मां तव्हांखे ॾेखारियां थी त मूं जेको राति थोरी देरि सिलाई कई, कुझु कटिंग कई, त उहो मां छा ठाहियो। हीअ ठाहिया आहिनि कुशन्स ऐं डायरेक्ट हिन में ई पॉलिएस्टर मां भरींदमि ऐं हिननि ते मूं जेको आहे पंहिंजो लेबल बि हयो आहे। मुंहिंजो पेज आहे क्रिएटिव हैंड्स बाय NW फेसबुक ते, ठीकु आहे। सो हीउ ग्लिटर वारो कपिड़ो हो, चमक तव्हांखे नज़र ईंदी हूंदी। त मूं सोचियो त हीउ कुशन्स ठाहियां थी, त 3 मूं हीअ राति जो ठाहिया आहिनि ऐं बैक साइड हिननि जी जीअं हिकिड़े खे रेड हई आहे, हितां खुलियल आहे, हिन मां पॉलिएस्टर जी फिलिंग कंदमि। अहिड़ी डिज़ाइन मथां त सभिनी जो सेम आहे, पोयां हिनखे ब्लू हयो आहे ऐं हिन हिकिड़े खे हयो आहे ग्रीन। सो इहे 3 कुशन्स ठाहिया आहिनि ॿारनि जे हिसाब सां। ऐं अञा हिकिड़े जो कपिड़ो बचियो आहे त उहो बि इंशाल्लाह वरी मां अॼु कंटिन्यू कंदमि। ख़बर न आहे अॼु केतिरो कमु थींदो, छा थींदो। सो ॾिसूं था जीअं जीअं ॾींहुं गुज़रंदो। प्लैनिंग करण जो को फ़ाइदो न आहे, प्लैन कुझु था कयूं, थिए कुझु थो। मेन मसइलो लाइट आहे। सो ॾिसूं था त अॻियां असां छा कयूं था, उहो मां तव्हां सां शेयर कंदमि ऐं मूंखे ॿुधाइजो हीअ कुशन्स तव्हांखे कीअं लॻा। ऐं जॾहिं मां हिन जी फिलिंग करे वठंदसि त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त पोइ बि तयारु जेका मुंहिंजी प्रोडक्ट हूंदी उहा बि मां तव्हां सां ज़रूरु शेयर कंदसि। सो हिन महिल जीअं ई मां फ्राइडे वारो लाइव सेशन पूरो करे कमरे मां ॿाहिरि आई आहियां त मुंहिंजी भेण हिते दही बड़ा थी ठाहे। हाणे असां इंतज़ारु था कयूं, इहे एमरजेंसी वारा दही बड़ा ठहनि था, इहे ठहंदा त असां खाईंदासीं। सो मुंहिंजी भेण इहे अर्जेंट दही बड़ा ठाहिया आहिनि ऐं इहे नंढा नंढा पापड़ हुया, इहे बि तरिया आहिनि जंहिंमां अधु त बीठे बीठे मां ई खाई वियमि, बाक़ी इहे बचिया आहिनि। सो हाणे असां हीअ खाईंदा पीअंदासीं, थोरी देरि मूंखां पोइ वेंदासीं वरी 3 फेरे जी नमाज़ पढ़णु। हाणे मां नमाज़ पढ़ी 3 फेरे जी आई आहियां ॿाहिरि, प्लांट्स खे ॾींदमि पाणी ऐं उनखां पोइ जेको आहे जेके कुशन मां तव्हांखे ॾेखारिया उनजो 4थों जेको पीस आहे उहो कंप्लीट कंदसि। ऐं उनखां अलावा काफ़ी अर्सो पहिरियों मां कुझु गुॾियूं ठाहियूं हुयूं जिनखे मां मुख़्तलिफ़ पाकिस्तानी कल्चर जा चइनी सूबनि जा कपिड़ा पाराया हुआ, उहे मां ठाहियूं पंहिंजे क्लास जे लाइ।
सो उन्हनि जूं कुझु बॉडीज़ अञा ताईं मूं वटि ठहियल पयूं आहिनि जेके मां बॉडीज़ कंहिं ॿी माई खां ठारायूं ऐं मां उन्हनि खे बाक़ी कपिड़ा वग़ैरह पाराया ऐं उन्हनि जा फीचर्स जेके हुया मां ठाहिया। सो मां सोचां थी त हीअ जेको असां वटि फैमिली गाला थी रहियो आहे कॉलोनी में, त उहे जेके पयल गुॾियूं आहिनि उहे मां तव्हां सां उहे बि जेके ठाहे मां उते सेल करण जे लाइ रखां, ॾिठो वेंदो छा थो रिज़ल्ट अचे। ॿी ॻाल्हि त मां तव्हां सां उन्हनि गुॾियुनि जी हिकिड़ी वीडियो शेयर थी करणु चाहियां जेके मां पंहिंजे क्लास जे लाइ ठाहियूं। मां पंहिंजे क्लास जे बोर्ड खे डेकोरेट करण जे लाइ गुॾियूं ठाहियूं ऐं काफ़ी कोई 15 साल पुराणी ॻाल्हि हूंदी। त उन महिल मूं वटि जेको इहो ध्यानु ई न आयो त मां उन्हनि जा फ़ोटो कढां या मां उनजी का वीडियो ठाहियां। सो जॾहिं उहे पुराणियूं थी वियूं ऐं मां बोर्ड तां लहियां पई त पोइ मूंखे ख़्यालु आयो त मां हिननि जा जेकर फ़ोटो कढी छॾियां। सो उन्हनि पुराणियुनि गुॾियुनि जा मूं फ़ोटो कढिया आहिनि, उहे मां तव्हां सां शेयर कयां थी। उन्हनि फ़ोटुनि जी वीडियो, उन तस्वीरुनि जी मां हिकिड़ी वीडियो ठाही आहे, पोइ मां तव्हां सां शेयर कयां थी, तव्हां ॾिसो तव्हांखे कीअं थी लॻे। ऐं उनखां सवाइ हींअर जेको आहे हीअ व्लॉग अॼु जो मां हिते ख़तमु कंदमि। कम तमामु घणा आहिनि ऐं पाणी ॾियण खां पोइ वञी सिलाई करणी आहे ऐं सुभाणे जो वरी व्लॉग सुभाणे शुरू कंदासीं इनशाला। सो मां तव्हांखां मोकिलायां थी अॼु जे व्लॉग में, ॾियो इजाज़त ऐं तव्हां ॾिसो मुंहिंजी इहा गुॾियुनि जी वीडियो ऐं मूंखे ॿुधाइजो छा इहे गुॾियूं मां ठाहियां ॿीहर ऐं छा इहे सेल थी सघनि थियूं या नथी थी सघनि। ठीकु आहे, अल्लाह हाफ़िज़। हीअ गुॾी आहे पंजाबी गुॾी आहे। हिन जो ड्रेस ॾिसो, हिनखे लाचो पातल आहे, चोटीअ में मोती लॻल आहिनि ऐं हीअ सिंधी गुॾी आहे। हिनजी गुल वारी जुती ॾिसो, 2 चोटियूं थियल आहिनि, हिनखे हार पातल आहे, मथे ते बि ज़ेवर पातल आहिनि, गज भरियल आहे हिन जे कपिड़नि ते, सूसी जी शलवार आहे ऐं हीअ गुॾो आहे सिंधी अजरक, टोपी ॾिसो हिनजी, सिंधी जूता कुर्तो शलवार असांजो जीअं सिंधी ड्रेस हूंदो आहे। ऐं उनखां अलावा ही उहे सिंधी कपल आहे जंहिंजी मां डिटेल तव्हांखे ॿुधाए चुकमि। हिननि जूं नंढियूं नंढियूं 7 शयूं जेके मुंहिंजे पंहिंजे हथ जूं ठहियल आहिनि। हीअ आहे पंजाबी गुॾो, हिनजी पगड़ी ॾिसो, हिनजो गोॾ ऐं कुर्तो ऐं चादर ॻिचे में अथसि ऐं खुसा बि हिन जा नंढड़ा मूं पाण ठाहिया हुया। हीअ पठाणी माई आहे, हिन जूं सन्हड़ियूं सन्हड़ियूं चोटियूं ऐं हिन जे मुंहं ते जेके चिट निकितल आहिनि ऐं हिन जा कपिड़ा ॾिसो, हिन जो गज, हिन जा भर्त। हीअ ॿी पठाणी माई आहे, हिन जे मुंहं ते बि मूं इहे चिट कढिया आहिनि ऐं चोटीअ में हिन जे ॾिसो मोती आहिनि, हार पातल अथसि। हीअ पंजाबी कपल आहे ऐं हिन माईअ खे बि ॾिसो त रंगीन तेज़ रंगनि जा कपिड़ा, मूं त घणो करे फिल्मनि में ई ॾिठो आहे त लाचा ऐं गोटा उन्हनि ते लॻल हूंदा आहिनि, त इहो उन हिसाब सां मूं माई ठाही आहे ऐं चोटीअ में बि गोटो ॿधो अथमांसि। ऐं उनखां सवाइ हीअ जेका माई हाणे अचे थी इहा आहे बलोची। हीअ बलोची ॾिसो, हिन जो गज ॾिसो, हिन जी प्रिंटेड जेका रओ अथसि ऐं खीसे वारो हिन जो ड्रेस आहे, 2 चोटियूं थियल आहिनि। हीअ आहे पठाण मर्द, कोटी ऐं टोपी ॾिसो हिनजी सेम भर्थ वारी ठाही आहे मूं, कुल्हनि ते चादर अथसि, फ्राक पातल आहे ऐं इहे कपल आहे पठाण। इहा माई पहिरियों तव्हां ॾिसी चुका आहियो ऐं हिन जा जूता ॾिसो, नंढड़ा टाइनी जूता, बिल्कुलु न जेतिरा। ऐं उनखां सवाइ हीअ वरी ॿी पंजाबी माई आहे, हिन जो बि ड्रेस तव्हां ॾिसो त लाचो कुर्तो रओ ऐं हिननि ते गोटो लॻियल आहे। हीअ हिकिड़ी ॿी पंजाबी माई आहे, हिन जा खुसा ॾिसो नंढड़ा नंढड़ा, हिनखे मटको आहे, हथ में दिलो अथसि, पाणी भरण थी वञे ऐं हिन जे पलवनि ते फुंदण लॻल आहिनि। हीअ ॿी पंजाबी माई, हिनखे खुसा ॾिसो, हिन जा बि नंढड़ा हार पातल आहे ऐं मूंखे अलाए छो हीअ गुलूकारा रेशमा वांगुरु लॻंदी आहे। हीअ आहे बलोच कपल ऐं हिन में तव्हां ॾिसो त माई जा कपिड़ा ॾिसो, भर्त भरियल पाचा, गगे वारो जेको हुनजो फ्रॉक आहे। मर्द जा कपिड़ा ॾिसो, फ्रॉक अथसि, कोटी अथसि भर्थ वारी ऐं पटको ॾिसो जीअं बरोच पाईंदा आहिनि, जूता हिन जा नंढड़ा नंढड़ा। इहा सॼी महिनत मुंहिंजी पंहिंजी थियल आहे। हीअ 3 मर्द आहिनि, पठाण आहे ऐं लेफ्ट ते विच में जेको आहे बरोच आहे ऐं राइट ते जेको आहे पंजाबी आहे। हिननि जा कपिड़ा ॾिसो, हिननि जा जूता ॾिसो। हीअ सिंधी आहे, पासे ते ॻिचे वारो पहिरियाण अजरक जो पटको अची सलवार कुर्तो आहे ऐं जूता हिन जा तव्हां नोट